मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर अशरफ शाह मूजिब मुल्क में वधंदड़ महांगाई के ख़िलाफ़ शिया उलमा काउंसिल पाकिस्तान सूबे सिंध के सदर अलामा सैयद असद इक़बाल ज़ैदी के ऐलान ते पूरे सिंध जियां पलीजाणी में भी शिया उलमा काउंसिल तहलका मटियारी के तरफां तहलका सदर जवार तालिब हुसैन मुंतजरी एडिशनल जनरल सेक्रेटरी मौलाना सैयद कंबर अली नकवी नायब सदर जवार सैफल खान हाजाणो राजा हैदरी जवार तालिब हुसैन पलीजो जी सरबराही में पलीजाणी में मुर्तज़ा चौक का प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी महांगाई के ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। अगवाणनि चयो त हुकूमत हथरादू महांगाई करे अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अवाम ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहे। हिननि मुतालबो कयो त अटो चांवर ऐं ॿियूं ज़रूरत वारियुनि शयुनि जे अघनि में कमी करे अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे।